उबावड़ो में पंजाब पुलिस मलक बरादरी जे 4 ॼणनि खे खंबे खणी वई आहे। उबावड़ो कोर्ट ॿाहिरां हाज़िरी ते आयल मुरीद शाह खां मलक बरादरी जे 4 माण्हुनि खे पंजाब पुलिस खणी वई। शहरीन पहुची हिकु पंजाब पुलिस जी मोबाइल समेत पुलिस वारनि खे रोके वरितो। मलक बरादरी जा पंजाब पुलिस 4 माण्हू सद्दाम मलिक, इस्माइल मलिक, गुल मलिक, गफ़ार मलिक खे खंबे खणी वई। जंहिंखां पोइ वकील ऐं सिंध पुलिस कोर्ट ॿाहिरां पहुची विया, जिते पंजाब पुलिस खे घेरे में आणे छॾियो। जंहिंखां पोइ पंजाब पुलिस जे हिकु मोबाइल, हिकु कार समेत पंजाब पुलिस एहलकारनि खे उबावड़े जे पुलिस थाणे ते वठी विया, जिते पंजाब पुलिस ते केस दाख़िल करण ऐं खंबे गुम कयल 4 माण्हुनि खे बाज़ियाब कराइण जो मुतालबो कयो वियो आहे। असां हिकु भेरो ॿीहर ॿुधाईंदा हलूं त उबावड़ो में पंजाब पुलिस मलक बरादरी जे 4 ॼणनि खे खंबे खणी वई आहे। अहिड़े इतलाउ खां पोइ वकील ऐं सिंध पुलिस कोर्ट ॿाहिरां पहुची पंजाब पुलिस खे घेरे में आणे छॾियो ऐं हिकु कार ऐं पुलिस मोबाइल खे थाणे ते वठी वई, जंहिंखां पोइ केस दाख़िल कयो वियो आहे। लैया